लहरूं जिंदगी। अज 3 ॾींहं थी विया आहिनि, सुल्तान जो को ॾिस पतो ई नथो मिले। खेसि ज़मीन खाई वई या आसमान खणी वियो? हू ईअं किथे कीअं थो लिकी सघे? हू मूंसां ईअं धोखो त नथो करे सघे। इहो सभु कुझु SSP जमाल जो रचायल ड्रामो आहे। पर इहा ख़बर कीअं पवे त हू वाकई सुल्तान SSP वटि आहे, या वरी सुल्तान पंहिंजे ई खे पैदा कयल खोल में लिकियल आहे। दुश्मन मां हिन महिल कंहिं बि मौज़ू ते डिस्कस करण जे मूड में न आहियां ऐं न ई कंहिं बहस जे मूड में आहियां। तोखे मूंसां जेको बि डिस्कस करणो आहे न, सुभाणे पाण ऑफिस हलण खां पहिरियां डिस्कस करे वठंदासीं। बिल्कुलु न पापा, भले अवां जो ॻाल्हाइण जो मूड न हुजे, न ई बहस करण जो मूड हुजे, पर मूंखे हींअर ॿुधणो आहे पापा, सम्झणो आहे मूंखे त छा मसलो आहे। दुश्मन मुंहिंजे वातां को सख़्तु जुमिलो निकिरी वेंदो तो तूं वेठी सॼी राति रोईंदी। इन करे बहितर आहे त पंहिंजे पापा खे तंग न कर। मां पंहिंजे पापा जी डिस्टर्बेंस ख़तमु करण लाइ ॻाल्हाइणु चाहियां थी, ऐं मुंहिंजो पापा हींअर ई मूंखे ॿुधंदो, छो जो मुंहिंजो पापा मूंसां इलाही ज़्यादा प्यारु कंदो आहे ऐं मां नथी चाहियां त मुंहिंजे पापा जो नालो ख़राबु थिए। दुश्मन असांजे बिज़नेस कम्युनिटी मां तालुक रखूं था न, उते क़दम क़दम ते साज़िशुनि जा जार विछायल हूंदा आहिनि, जिन में फासण खां पोइ ख़बर पवंदी आहे त असल मामिलो छा आहे। तूं अञा ॿार आहीं, तोखे हक़ीक़तुनि जी ख़बर नाहे। पापा अवां जो एक्सपीरियंस ऐं माण्हुनि खे सम्झण वारा स्किल्स भले ई मूंखां वधीक हुजनि, पर मूंखे सिर्फ़ु अवां जी डिस्टर्बेंस तंग करे रही आहे, ऐं उहा अवां जी रेपुटेशन ऐं अवां जे नाले खे ग़लति इस्तेमालु करणु पापा, ऐं मां सिर्फ़ु उहे सबूत अवां जे साम्हूं थी आणणु घुरां। एतिरी ताक़त कंहिं में बि कोन्हे माहिन त को सोराब अली ख़ान जी रेपुटेशन खे या उन जे नाले खे ग़लति इस्तेमालु करे। तोखे जेको कुझु बि जे ॿुधायो आहे न, उहो सरासर कूड़ ऐं बेबुनियाद आहे। पापा असां वटि 6 कंपनीज़ रजिस्टर्ड आहिनि, असांजो जेको बि इम्पोर्ट एक्सपोर्ट जो बिज़नेस आहे उहो कंहिं सुल्तान नामी शख़्स जे नाले ते आहे, ऐं उन में अव्हां जो शेयर सिर्फ़ु 1.5% आहे पापा, जंहिंजी का बि कॉस्ट न आहे, जॾहिं त अव्हां कंहिं बि बिज़नेस में पार्टनरशिप न ई कई। दुश्मन मां बिज़नेस जी समूरी ॻाल्हियूं फैमिली सां डिस्कस न आहियां कंदो, इहा ॻाल्हि तूं चङी तरह ॼाणे थी। पापा उन ई सुल्तान ते स्मगलिंग जा इल्ज़ामात आहे, ऐं उन ऑलरेडी गोल्ड कॉस्मेटिक्स ऑयल हाणे ड्रग्स जी स्मगलिंग करे रहियो आहे पापा। पापा हू सिर्फ़ु अव्हां जे नाले खे मिसयूज़ करे रहियो आहे। पापा हिन वक़्तु मुख़्तलिफ़ एजेंसीज़ अव्हां जे ख़िलाफ़ थी वियूं आहिनि ऐं इंटरनल इंक्वायरीज़ में पिणु शुरू थी वियूं आहिनि। को बि इशू न आहे, छो त इहो सभु कुझु कूड़ आहे ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ साज़िश आहे। बिल्कुलु पापा, मां बि इहो ई थी सम्झां, ऐं मां इहो ई थी चाहियां त इहो सुल्तान बेनकाब थिए। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे मां पाण ॾिसी वठंदुसि। फ़िलहाल तूं पंहिंजी पढ़ाई ते ध्यानु ॾे ऐं ऑक्सफोर्ड वञण जी तयारी कर। पापा मां कुझु हक़ीक़तुनि खे सम्झणु घुरां थी, ऐं इहो सम्झंदसि पर प्लीज़ मूंखे सपोर्ट कयो। छा इहो सभु कुझु तोखे SSP जमाल ॿुधायो आहे? हाँ ऐं उहो त 2-3 दफ़ा इंक्वायरी जे लाइ ऑफिस बि त आयो आहे। पापा इहो त हाणे तव्हांखे सभु सुल्तान ई ॿुधाईंदो। तोखे चाचा कुर्बान जे घर में उहा साॻी मोहबत ऐं शफ़क़त महसूस थी जेका नंढे हूंदे हुन असांखे ॾिनी हुई? मां शायदि अहिड़ियूं कैफ़ियतूं न आहियां सम्झी। मूं त घणो कुझु महसूस कयो, ख़ासि करे छोकिरी सदफ़ जी अखियुनि में तुंहिंजे लाइ। तूं हरू भरू ईअं छो थी सोचे? पराई न्याणी जे लाइ ईअं नाहे सोचबो, ऐं मुंहिंजे दिलि में हुन जे लाइ अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। मूं चाचा कुर्बान ऐं सदफ़ जे दिलि खे पढ़ियो आहे, हुन तोखे अलॻि अंदाज़ में ट्रीट पे कयो। इहा तुंहिंजी हरू भरू जी ख़ुशफ़हमी हूंदी आहे, ॿीहर कॾहिं बि अहिड़ो न सोचजांइ, अहिड़ो कुझु बि न आहे हूंदो। हा फरज़ाना काई डिटेल ॾिनी? हा हू सभु कुझु ॾियण जे लाइ तयारु आहे। अवां सुभाणे खां सभु कुझु हासिल करे सघो था,
पर जमाल हिकु ॿियो इशू आहे फरज़ाना जे हवाले सां। वो असल में फैसलाबाद जी आहे, पंहिंजी फैमिली सां कावड़ जी हिते पहुती हुई। तो संदसि फैमिली खे ॻोल्हे हुनखे उन्हनि सां मिलाए सघीं थो, ऐं मां बि कोशिशि करे सघां थी। उते मुंहिंजो ई कुलीग डीसी लॻल आहे, पर जे तूं कंदे त बहितर थींदो। ओके, मां करे वठंदुसि, पर इहो फ़िलहाल मुमकिन न आहे। जॾहिं केस मुकमल थींदो त पोइ असांखे फरज़ाना जी गवाही खपंदी। मां त हाणे उहो पियो सोचां त खेसि हाणे रहाइजे किथे। हिते रहंदी त उहो असरु पवंदो त मतां खेसि असां प्रेशर में आंदो आहे। पोइ भली जिते रहंदी हुई उते ई रहे, हिकु ॿ पुलिस वारा उते पहिरे ते रखी छॾींदसि। उते ख़तरो आहे, छो जो दाइम असां वटि आहे, ऐं मथां वरी हो को फ़र्दु न आहे, हिकु मुकमल गैंग आहे। संदसि माण्हुनि खेनि ॻोल्हण लाइ बाहि बारे छॾी आहे, ऐं हू सुभाणे हिन ताईं आराम सां पहुची वेंदो। पोइ त हिते ई रहण ॾेसि, ॿियो को हल न आहे। न, कोई हल त कढणो पवंदो। हीअं हुनखे घणो वक़्तु हिते नथा रखी सघूं। लेट में चेक थिए त पोइ छा कंदासीं? सुल्तान जो छा थियो? हो सभु कुझु ॿुधाइण लाइ तयारु आहे, ऐं सौराब ते सुल्तानी गवाह थियण लाइ बि राज़ी आहे। छा सौराब खे सोगो कंदे? न, मां कुझु ॿियो पियो करणु चाहियां। मतलब? वक़्तु आयो त इहो ॿुधाईंदुसि। बसि एतिरो सम्झ त फ़िलहाल उहा कोशिशि हूंदी त सौराब ख़ान इन्हनि सभिनीनि मामलनि खे वॉलंटरी ख़तमु करे साइड लाइन ते। उहो कीअं पॉसिबल आहे? तो वटि को प्लान आहे? मूं सीएम साहब खां हिन ऑपरेशन जे लाइ स्पेशल अप्रूवल वरितो आहे। हाणे हिन ऑपरेशन खे डायरेक्ट सीएम पाण ॾिसंदो। उहो बहितर थियो। हाणे वधीक छा थींदो? सौराब खान सियासी साख बि रखे थो, ऐं सीएम खे इहा ख़बर आहे त संदसि जे नाले खे साम्हूं न आणिजे। सो पाण पहिरियों स्ट्रेटजी ते वेंदासीं। मां सम्झसि कोन। संदसि धीउ माहीन जे ज़रिए खां सभु कुझु छॾाइजे ऐं हू सरेंडर करे। ऐं माहीन उहो कंदी? छा तुंहिंजी इन बाबति ॻाल्हि थी आहे? हा, सुभाणे हुन ऐं चाचा कुर्बान जे पुटु यासिर वक़्तु घुरियो आहे। हू ॿई गॾु आहिनि, पर ॿिन्हिनि जे वालदेन खे हिन ॻाल्हि जो पतो कोन्हे। हा, इहा सुठी डेवलपमेंट आहे। गुड। यासिर जी कौन? वरी चाहती हो? हाँ यासिर? माइन मूं तोखे डिस्टर्ब त न कयो? ना तो चओ का अपडेट आहे छा? हा, मुंहिंजी एसएसपी जमाल सां ॻाल्हि ॿोल थी आहे। हू पाण सां सुभाणे मिले पियो। ओ ग्रेट, इहा त सुठी डेवलपमेंट आहे। बिल्कुलु, पर असां वटि अहिड़ो को सॉलिड प्रूफ बि त कोन्हे जेको संदसि साम्हूं आणियूं त चाचा इन्हनि सभिनी गैर कानूनी कमनि में इन्वॉल्व न आहे। यासिर, मुंहिंजे पापा सां तफ़सील सां ॻाल्हि थी आहे। हू सख़्तु स्टैंड वठी वेठो आहे त कुझु बि न आहे। इहो सभु एसएसपी जमाल जो रचायल ड्रामो आहे। शायदि ईअं हुजे बि। चाचा हिकु मारूफ़ बिज़नेसमैन आहे, मथां सुठी सियासी साख बि रखंदड़ आहे। थी सघे थो त एसएसपी जमाल जे थ्रू खेसि टफ टाइम ॾिनो हुजे। हाँ यासिर, मूंखे बि इहो ई थो लॻे, छो जो पापा अहिड़ो गैर कानूनी कमु नथो करे सघे। जेको माण्हू को बि सिग्नल नथो तोड़े सघे, उहो एॾो वॾो कानून कीअं तोड़ींदो? त पोइ ठीकु आहे, पाण सुबुह जो जमाल सां मिलंदासीं। हू कॉल करे मिलण जी जॻह ॿुधाईंदो। ओके डन, गुड नाइट। ओके, गुड नाइट, टेक केयर। डीआईजी साहब, तव्हांजे हूंदे मुंहिंजा माण्हू गुम आहिनि, खयल आहिनि, ऐं मूंखे पक आहे त इहो कमु एसएसपी जमाल जो ई आहे। ऐं मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजे करे चुप वेठो आहियां, ऐं हिन महिल ताईं मां को एक्शन नाहे खयो। मां एसएसपी जमाल ते कावड़ियल त ॾाढो आहियां, हुन मूंखे ॾाढी तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो पिया न? तव्हांजो एसएसपी जमाल घणनि सां ई दुश्मनी अटकाए वेठो आहे। केॾी महिल को बि हुनखे सबक़ सेखारे सघे थो। डीआईजी साहब, इहा ॻाल्हि विसारजो न तव्हां। खैर डीआईजी साहब, मां पंहिंजा माण्हू त किथां न किथां ॻोल्हे वठंदुसि, पर तव्हांजी तरफ़ां मूंखे का बि सपोर्ट न आहे मिली। पर तव्हां एतिरो त करे ई सघो था त मुंहिंजा कुझु ट्रक
पंहिंजी ॿिन्हिनि चेक पोस्ट मां आसानी सां क्लियर कराए छॾियो। ऐं हा, तव्हांजे ॾसियल नाले ते मां उहो कैंट वारो प्लॉट करे छॾियो आहे। कुझु ॾींहंनि में तव्हांखे कागज़ बि मिली वेंदा। हाणे त सपोर्ट कंदव न? थैंक यू सो मच। सोरा पियो ॻाल्हायां। सुल्तान किथे आहे? सुल्तान जी का ख़बर आहे? मुंहिंजा सभु कॉन्टेक्ट सुल्तान वटि आहिनि ऐं हुन खां सवाइ समुझ मां ॼण मंडो आहियां। मूंखे अधु कलाक जे अंदरि अंदरि सुल्तान खपे। या त हुनखे टाइम जे माण्हुनि अगवा कयो आहे या SSP जमाल जे माण्हुनि खयो अथसि। मूंखे सुल्तान जी रिपोर्ट खपे त उहो किथे आहे ऐं कीअं आहे। हे हिते मिलण लाइ छो चयो आहे जमाल? असांजे ऑफिस में मिली सघूं पिया? यार इहो त हाणे उहो ई ॿुधाए सघे थो त हिते हुन छो घुरायो आहे, ऑफिस छो न घुरायो अथई? हिन वक़्त ताईं हू आयो छो न आहे? अची वेंदो यार, तूं परेशान न थी। ओ हेलो मिस्टर, माइंड योर लैंग्वेज। इहो यार छा आहे? ओह सॉरी मैम। अच्छा हाणे एतिरो बि न, मैम न चवंदो कर, बस माहीन ठीकु आहे। जेको अव्हांजो हुकुम मैम, माहीन, जेको हुकुम तव्हांजो सरकार। बस हाणे घणो थियो, तूं जमाल खे कॉल कर, मां हिते घणो नथी रही सघां। छो नथी रही सघे? हिते भला तोखे को अहिड़ो ख़तरो आहे छा? नो, मूंखे को ख़तरो कोन्हे, पर तूं जमाल खे बस जल्दी कॉल कर। हेलो। हाँ बस मां निकिरा ही पियो, समझो रस्ते में आया। नवीन SSP। हेलो 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 जमाल साहब, यार फायरिंग जी आवाज़ थी अचे, को मसलो थियो आहे जमाल साहब सां? हेलो यार हितां निकिरणु खपे। असांखे हलणु घुरिजे। जमाल साहब की कुछ भी न थी। He's a brave man. बिल्कुल बाबा जहिड़ो दिलेर इंसान आहे। डॉक्टर चवे तो जमाल साहब जल्दी ठीक थी वेंदो। खेस शाम ताईं होश अची वेंदुसि। मारिया ही कुछ कलाक जमाल साहब लाइ क्रिटिकल आहे, पर रब करीम आहे, हू राम फरमाईंदो। जमाल बिल्कुल ठीक थी वेंदो ऐं मां मथे इतला कयां थो। मां सम्झां थी त फ़िलहाल न करणु खपे। जेकॾहिं हीअं कबो त मामिलो खुली साम्हूं अची वेंदो। सुभाणे ताईं ॾिसजे, पोइ फ़ैसिलो कबो। ठीकु आहे, जीअं तव्हां बहितर सम्झो। हा, इहो बहितर आहे। जमाल बि ईअं ई चवंदा हुआ। हिकु SSP ते हमिलो थियो आहे, उहा ख़बर मीडिया ताईं न पहुचे त बहितर थींदो। ठीकु आहे, ओके। फोर्सेस जी जॉब बि जान जो रिस्क खणी हलणो हूंदो आहे। हिन फोर्सेस जे करे ई त क्रिमिनल्स कंट्रोल में रहनि था। तोखे छा थो लॻे जमाल ते कंहिं हमलो करायो हूंदो? जंहिं तरीक़े सां जमाल क्राइम खे इन्वेस्टिगेट थो करे, संदसि ख़िलाफ़ बि त कोई एलिमेंट्स एक्टिव हूंदा न। कुझु चई नथो सघिजे। बस जमाल खे होश अचे त असांखे इहा ख़बर पइजी वञे आख़िर मामिलो आहे छा। ऐं मारिया मीडिया में बि इहा ख़बर वञण खां रोकियो आहे। ख़बर न आहे, कुझु त हूंदो इन जे पोयां। ख़ैर यासर, पापा जे लाइ कीअं मालूम कजे त हू इन्वॉल्व आहे या को ॿियो इशू आहे? हिकु ॻाल्हि त ज़हन में रखी छॾ, असांजी रत में ॾोह करण जो को बि जुज़ो कोन्हे।
सो चाचा साईं ते शक वारी सोच बि अचणु न घुरिजे। बाक़ी उहा ॻाल्हि ज़रूरु खोटणी पवंदी त उहो केरु आहे जेको चाचा जे नाले खे ईअं इस्तेमालु करे रहियो आहे। इहो ई त इशू आहे। उम्मीद हुई त जमाल साहब कुछ ॿुधाईंदो। हो त हिन पोज़ीशन में न आहे त कुछ ॿुधाए सघे। मुंहिंजी परेशानी त अञा वधी वई आहे। परेशान छो थियूं? पाण खे त परेशान करणो आहे। मां कुछ सिस्टम हैक कया आहिनि ऐं डेटा बि कढियो आहे। पाण खे उतां बि काफ़ी इंफॉर्मेशन मिली वेंदी। सो दिलजाए रख, पाण वटि अञा बि घणो वक़्तु आहे। मारिया, हाणे कीअं आहे जमाल साहब? जमाल खे अञा होश नाहे आयो। डॉक्टर चवनि था त शाम ताईं होश अची वेंदो। तूं फ्रेश थी वठ, मां तुंहिंजे लाइ मानी लॻायां थी। न यार, मूंखे बुख न आहे। तूं सुबुह खां कुझु न खाधो अथई, वरी अस्पताल बि वञिणो आहे तोखे। कुझु खाई वठ त बहितर आहे। दिलि नथी चए फरज़ाना। हुनखे ईअं रत में मुॾल ॾिसी मुंहिंजी दिलि भीजी वई आहे। हू मुंहिंजो रुगो भाउ कोन्हे, पर मुंहिंजी पीउ ऐं मां खां वधीक आहे। हुन कॾहिं बि कंहिंजो बुरो नाहे चाहियो। हुन त समाज खे ॾोह खां पाक करण जो ख़्वाबु ॾिठो ऐं हुनखे पूरो करण जी कोशिशि कयां ऐं हुन सां इहो थियो। तूं ई त चयो सचाई जो रस्तो ॾुखियो आहे। हिन ते हलण जे लाइ सभु कुझु क़ुर्बान करणो पवंदो। पर मारिया, असां को बि क़ुर्बानी न ॾिनी। पर तूं फिकर न कर। मूंखे हिन खां अॻु कॾहिं बि ख़ौफ़ न आहे थियो, पर हाणे अलाए छो ख़ौफ़ जी ऊंधाए वेड़े वई आहे। हिन वक़्तु तोखे दिलेर थी हुन जे ख़िलाफ़ बीहणो पवंदो। जिन जे ख़िलाफ़ जमाल साहब बीठो आहे, तोखे अॻवानी करणी पवंदी। उहो टारगेट तोखे अचीव करणो पवंदो। मारिया, तोखे हौसले ऐं ज़हानत सां विढ़णो आहे हुननि ख़िलाफ़ जेका समाज दुश्मन आहिनि, जेका जमाल जा दुश्मन आहिनि। पंहिंजे नाले ॿुधाइण जी ज़रूरत कोन्हे। मां सिर्फ़ पंहिंजा कयल कम तोखे ॻाल्हायां थो। तव्हां केरु था ॻाल्हायो? चयुमि न, मूंखे पंहिंजी तारीफ़ करण जी कोई ज़रूरत कान्हे। मां उहो आहियां जंहिं तुंहिंजे भाउ खे हिन हालत में आंदो आहे ऐं हू ज़िंदगी ऐं मौत जे ॿिनि पलड़नि में बीठल आहे। मां उहो आहियां तंहिं तुंहिंजे भाउ जी ख़ासि टीम मेंबर खे सोगो कयो आहे। मां उहो आहियां जंहिंखे ज़रूरत आहे दाइम करीम ऐं फरज़ाना जी, जेके जमाल पंहिंजी गिरफ़्त में रखिया आहिनि। मां जमाल जी भेण आहियां, हिकु गवर्नमेंट ऑफिसर। तव्हांखे जेको करणो हो तव्हां करे छॾियो, ऐं असांखे जेको करणो आहे सो कंदासीं। वांगू पई ॾे, तोखे फ़क़ति 12 कलाक ॾियां थो। दाइम ऐं फरज़ाना जी रहाई खपे। ॿी सूरत में मूंखे अस्पताल परे कोन्हे। ICU में मौत ऐं ज़िंदगी जी जंग विढ़ंदड़ उहा बि हाराए सघे थो। ऐं हा मैडम, इहा न्यूज़ बि अञा ब्रेक कोन थी आहे। तूं अहिड़ो कुझु बि नथो करे सघीं, छो त अगरि तूं दाइम करीम जो ताऊट आहीं त तोखे उहा बि ख़बर हुजणु खपे त हू अञा ताईं असांजी गिरफ़्त में आहे। तुंहिंजी हिन हाम खे बि ॾिसी वठंदुसि। फ़िलहाल सिर्फ़ तो वटि 12 कलाकनि जो वक़्तु आहे। 12 कलाकनि जे अंदरि अंदरि दाइम करीम जी कॉल अचणु घुरिजे। ऐं हा, बाक़ी ॿिया मनसूबा पोइ मां रोके छॾींदुमि, न त तूं सम्झी थी त मां छा करे सघंदुमि। हेलो हेलो मारिया, छा थियो? ख़ैर त आहे? यासिर सुबुह सुबुह केॾांहुं निकिरी वियो? कुझु ॿुधाए कोन वियो आहे? अम्मा, अदा कुझु ॿुधाईंदो कॾहिं आहे? बसि ख़बर पवंदी आहे हिते को कमु कयो अथई।
मोकल जो ॾींहुं आहे, मुलाज़िमनि जी छुटी आहे, बसि सही आहे, घुमण फिरण निकिरी हलियो वियो। शुबैला मां सोचां पियो त अॼु जमाल सां सदफ जे सिलसिले में ॻाल्हायां। पहिरियां यासिर खां त मालूम करे वठो, हू बि भाउ आहे सदफ जो। हा पर मुंहिंजे ख़्याल में त यासिर त हा ई कंदो, ऐं हू बि जमाल खे सम्झी वियो आहे। ऐं जमाल हिकु ऑफिसर माण्हू आहे, ऐं मां सम्झां थो त यासिर खे कोई इतराज़ कोन हूंदो। भला तोखे सदफ छा चयो आहे? तो हुन खां पुछा गछ कई? पोइ बि खांसि पुछी वठि, तकड़ न कर। सदफ बि इहो ई पई चवे त अदा खे ॿुधाइणु ज़रूरी आहे ऐं उनजी मर्ज़ी बि शामिल हुजे। हा त पोइ मां कहिड़ो हींअर थो वञा, शाम जो फ़ोन करे वेंदुसि, तेसि ताईं यासिर बि अची वेंदो, वेही पाण में डिस्कस करे वठंदासीं। सच में जमाल केॾो त हैंडसम आहे, इंतहाई नफ़ीस ऐं अट्रैक्टिव। बाबा मुंहिंजे लाइ इहो वर चूंडियो आहे जेको ख़ुशि नसीब छोकिरियुनि खे मिले थो। मां वाक़ई वॾी ख़ुशि नसीब आहियां। हीअ अदा यासिर सां गॾु केरु आहे? मूंखे छो पियो लॻे त हीअ माहीन आहे। सोट माहीन? छा यासिर ऐं माहीन? न, पर लॻे त माहीन पई। अदा यासिर ऐं सोट माहीन गॾु कीअं? आई आहे तव्हांजे लाइ गरम गरम चांहि। मूंखे लॻे थो सुल्तान ऐं दाइम खे पुलिस जे हवाले करे छॾिजे। वकार ऐं अकील जे बारे में बि ख़बर कजे। न, ईअं त बिल्कुलु कोन थींदो। मां जेतिरो जमाल सां गॾु इहो केस स्टडी कयो आहे ऐं जंहिं तरीक़े सां जमाल इन केस जी इन्वेस्टिगेशन कई आहे, इन हिसाब सां त इहो बहितर रहंदो त सुल्तान खे आज़ादु करे दाइम जी टीम खे ख़तमु कराइजे। पहिरियों सुल्तान जो उहो एतमाद वठिजे त हू दाइम जे माण्हुनि मां अकील ऐं वकार खे छॾाए सघे थो या न। दाइम जे माण्हुनि वकार ऐं अकील खे किथे रखे हूंदो? मूंखे कुझु अहिड़ी जायूं ख़बर आहिनि, मां हिन मामले में तव्हांजी मदद करे सघां थी। पर छा सुल्तान ही सभु करण जे लाइ राज़ी थींदो? उहो त करणो पवंदो, छो त सोराब ॾांहुं सभु रस्ता बंदि थी चुका आहिनि। उहो हाणे सुल्तान जो दुश्मन थी बीठो आहे। सुल्तान सिर्फ़ु असां खां ई मदद वठी सघे थो। सुल्तान जो इहो आख़िरी ऑप्शन आहे ऐं असांजे चवण ते हलणु संदसि मजबूरी हूंदी। जमाल साहब खे उहो बहितर लॻंदो? सुभाणे उहो हिन जे करे परेशान तो न थींदो? जमाल जी हिन समूरी इन्वेस्टिगेशन में मुंहिंजो अहम रोल रहियो आहे। उहो प्लान खेसि मूं ई डेवलप करे ॾिनो हो, सो उन्हनि जे सभिनी पहलुअनि खे मां ई सम्झां थी। बसि इन में तुंहिंजी सपोर्ट जी ज़रूरत आहे। मां हर सपोर्ट करण जे लाइ तयारु आहियां। बसि मूंखे समूरनि मसलनि मां कढी महफ़ूज़ तरीक़े सां मूंखे माइटनि वटि पहुचायो। उहो त कंफर्म आहे, बसि रुगो जमाल अचे तोखे तुंहिंजे माइटनि ॾे यकीनन पहुचाइबो। ठीकु आहे, तूं पंहिंजो कमु कर, मां पंहिंजो हिस्से जो कमु ख़तमु कयां थी। तोखे सॼो ॾींहुं रुगो टीवी ॾिसणी आहे, ॿियो को कमु कोन अथई? यासिर पुट, एॾो जल्दी जल्दी काॾे हली वियो? पापा पहिरीं ईअं त पुछो सुबुह जो गॾु कंहिंसां वियो? छा मक़सदु आहे?
तव्हां में अञा ताईं उहा रांदि बि थी हले। रांदि त अदा यासिर पियो कहे असां सां। मूंखे ॻाल्हाइण ॾींदी आहे? हर वक़्तु मज़ाक ऐं मस्ती कोन हलंदी आहे ऐं हाणे ख़ामोश रहो। बाबा छा ॻाल्हि आहे ॿुधाए। बाबा हू SSP जमाल ते हमलो थियो आहे ऐं संदसि काफ़ी गोलियूं बि लॻियूं अथसि। मां हुन सां हॉस्पिटल में त गॾु हुयुसि ऐं हाणे हुनजो ऑपरेशन हली रहियो आहे। या अल्लाह तूं पंहिंजो रहम कजांइ मालिक। पर पुट हुनखे को ख़तरो त न आहे न? ख़तरे खां त ॿाहिरि आहे न? ठीकु आहे न? बाबा फ़िलहाल त कुझु नथो चई सघिजे छो त ऑपरेशन त थी चुको आहे ऐं शाम ताईं होश अची वेंदुसि। छोकिरी मारिया त परेशान हूंदी, असांखे हुन ॾांहुं हलणु घुरिजे। फ़िलहाल त अस्पताल में कंहिंखे बि अचण ऐं मिलणु कोन था ॾियनि, सो शाम ताईं ॾिसूं था। बसि पुट ही जमाल बि पंहिंजे पीउ ते वियो आहे, हर वक़्तु ॾोहारनि जे पोइ। बसि बाबा दुआ कयोसि, अलाह ख़ैर कंदो। मां फ्रेश थी वियो। अलाह ख़ैर कंदो। ड्रामा सीरियल लहरू लहरू ज़िंदगीअ जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।